न्याणी परणजी वई या भेण शादी थी वई, इन्हनि जी संभाल लहंदा कयो, इन्हनि जी दुआ वठंदा कयो। इन्हनि जी जेका दुआ आहे न, इहा तव्हांखे अॾे छॾी। तव्हां परखे ॾिसो न्याणियुनि जी ऐं ग़रीबनि जी दुआ, मिसकीननि जी दुआ। हिकिड़ो छिनल फाटल कपिड़नि वारो आहे, तव्हां हुनखे 5 रुपया ॾियां, तव्हां हुनखे वठी अचे पाण सां गॾु मानी खाराए। आर न कयो, उनखां नफ़रत न कयो। हिकिड़े ग़रीब मिसकीन फाटल कपिड़नि वारे खे वठी हेॾा पिने थो, तव्हांखो घुरे थो, हलिया मानी जो टाइम आहे त गॾिजी था मानी खाओ। तव्हांखे ख़बर आहे त हुनजी दिलि केॾी ख़ुशि थींदी, हुनजे दिलि मां जेका तव्हांजे लाइ दुआ निकिरंदी, सा इहा दुआ तव्हांजे लाइ तव्हांखे अॾे छॾी। रिज़्क़ जी बरकत चाहियो था, इज़त चाहियो था, पंहिंजो मान मथां करणु चाहियो था, त पंहिंजे न्याणियुनि जी संभाल लहो, ग़रीबनि मिस्कीननि जी परभोर कयो। बाटड़ू ग़रीब, उनखां नफ़रत न कयो, उन्हनि सां मोहब्बत रखो, उन्हनि सां उल्फत रखो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ए आयशा, मिस्कीननि खां नफ़रत न कजांइ, वकर्रिबीहिम, ए आयशा मिस्कीननि खे पंहिंजे वेझड़ो कजांइ। मदीने वारे साईं जी पंहिंजी घर वारी खे नसीहत।